मुंहिंजो नालो मोहम्मद जिब्रान आहे। अॼु आउं अव्हांखे सिंध जे भलोर शाइर इमदाद हुसैनी जे बारे में कुझु ॿुधाईंदुसि। मशहूर शाइर इमदाद हुसैनी जो असुल नालो सैयद इमदाद अली शाह वलद सैयद फज़ल मोहम्मद शाह आहे। पाण 10 मार्च 1940 ते टखर में ॼा। प्राइमरी तालीम ॻोठ जी किताब मकतब में वरिताईं। MA सिंधी सिंधी यूनिवर्सिटी में कयईं। शागिर्दीअ वारे अरसे में सिंधी डिक्शनरी ऑफिस ऐं सिंधी लोक अदब रथा में नौकरी पार्ट टाइम कयईं। पोइ सिंधी अदबी बोर्ड में लाइब्रेरी मुक़ररु थियो। 1970 ईस्वी में इंस्टीट्यूट ऑफ सिंधोलॉजी में रिसर्च फेलो मुक़ररु कयो। 1973 ईस्वी में सिंध टेक्स्ट बुक बोर्ड में सब्जेक्ट स्पेशलिस्ट सिंधी मुक़ररु थियो। उते नौकरीअ दौरान 1977 ईस्वी खां 1979 ईस्वी ताईं 3 माही महिराण जो एडिटर मुक़ररु थियो। 1992 ईस्वी में सिंधी अदबी बोर्ड जे सेक्रेटरीअ तौरु ख़िदमतूं सरअंजाम ॾिनई। इमदाद हुसैनी जी शेरी मजमूअनि में इमदाद आहे रोल, किरणी जहिड़ो पल, हवा जे साम्हूं, सूरज लाइ को पथर न आहे वग़ैरह शामिल आहिनि। इमदाद हुसैनी 27 अगस्त 2022 ते कराची में वफ़ात कई। कंहिं सभाणे ॻोठ वसीम लोक शाह जे क़ब्रिस्तान में दफ़न कयो।